त हिकिड़े माण्हू ॾाढो सुंदर बगीचो लॻायो, गुल फल कई तरह जी सब्जियूं लॻायूं, ॾाढो हरो भरो। उन माण्हूअ खे ॾाढो मान थियो पंहिंजे महिनत ते, पंहिंजे बगीचे ते। हिकु ॾींहुं हिकिड़ी गऊ माता अंदरि अची वई, उन फल खाधा अची करे, गुस्सो अची वियो त मुंहिंजो हेॾी महिनत जो बाग़ हिन ख़राब थी करे। उनखे अची करे डंडे सां मारियईं त उनखे अहिड़ी जॻह ते डंडो लॻो, उन गऊ माता जा प्राण निकिरी विया। हाणे गऊ हत्या जो पाप भयंकर कारे रंग जे रूप में उनखे जीअं खाइण जे लाइ आयो, पकड़ण जे लाइ आयो, त उन ॾाढी चालाकी कई। केरु आहे तूं? चई मां उहो ई गऊ हत्या आहियां जेकी तूं हिन महिल गांइ मारी आहे। हाणे मां तो ते सवार थींदुमि, इहो पाप अपराध तो कयो आहे। तॾहिं उन चयो बीहो बीहो, मां अपराध न कयो आहे। त तव्हांखे पतो कोन्हे हथनि में, सॼे शरीर में, हर अंगनि में अलॻि अलॻि देवताउनि जो निवास थींदो आहे। जहिड़ी तरह में जबान में अग्नि देवता जो निवास आहे, त अहिड़ी तरह हथनि में राजा इंद्र जो निवास आहे। गांइ खे कंहिं मारियो? मुंहिंजे हथनि मारियो। हथनि में राजा इंद्र आहे, त तूं वञी राजा इंद्र खे पकड़, मूंखे छो थो पकड़े? तॾहिं उहो गऊ हत्या जो पाप राजा इंद्र वटि वियो। अरे भाई मूं वटि छो आयो आहे? चई गऊ हत्या। चई गऊ हत्या मां कॾहिं कई? चई हुन माण्हूअ कई आहे न, उहो चए थो हथनि में तव्हांजो निवास आहे। चई हथनि में त बराबरि मुंहिंजो निवास आहे, लेकिन हिन जो मतिलबु इहो थोरी आहे कि पाप करे कोई ऐं पाप फल पायां मां। भॻवान बुद्धि बि त ॾिनी आहे, विधि निषेध बि त ॾिनो आहे, हे कमु करिणो आहे, न करिणो आहे। पाप पुण्य कर्म प्रधान आहे। चई महाराज हुन त तव्हां वटि मोकिलियो आहे। चई तव्हां बीहो, मां तव्हांखे सही जॻह ते मोकिलियां थो, कुझु समय ॾियो। ठीकु आहे। तॾहिं उहो हिकिड़ो सुठो स्वरूप बदिले करे राजा इंद्र ऐं उन माली ऐं मालिक वटि आयो, जंहिंजो बगीचो हुयो। माली बि पाण हो, मालिक बि पाण हो। वेश बदिले करे, ॾाढो सुहिणो वेश ठाहे करे, ऐं उनजे बगीचे में अची करे तारीफ़ करणु लॻो। वाह वाह महाराज, छा त गुल लॻल आहिनि गुलाब जा, वाह वाह हीअ सब्जी बि लॻल आहे, ही कहिड़ो कलाकार आहे, ही कंहिं एॾो सुठे ढंग सां एॾी बागवानी कई आहे। मां कई आहे, मां कई आहे। हे गुल तव्हां लॻाया हूंदा? हा। त सब्जी तव्हां थोरी लॻाई हूंदी? अरे महाराज सब्जी बि मां लॻाई आहे। ऐं हे जेके अलॻि हरियाली थी नज़र अचे, हरी हरी घास, अरे इहा बि मां लॻाई आहे। एॾो कमु तव्हां कयो आहे? अरे महाराज जेको बि ॾिसो था, हे गुल बि मां लॻाया आहिनि, फल बि मां लॻाया आहिनि, सब्जी बि मां लॻाई आहे, हरी हरी घास बि मां लॻाई आहे, अशोक वृक्ष बि मां लॻाया आहिनि, नारियल जा वण बि मां लॻाया आहिनि, सभु कुझु मां कयो आहे। राजा इंद्र चयसि पोइ गांइ तुंहिंजे पीउ मारी आहे? सभु तूं कयो आहे? पकड़ेसि हिनखे। हाणे चए थई सभु मां कयो आहे। तुरंत उहा गऊ हत्या जो पाप उनजे सिर ते चढ़ी वियो। चओ हरे राम। अरे त तूं पहिरियों न आहे, हाणे कीअं अची वएं? कि पहिरियों तूं अहंकार न कयो, मां पणे खां बची वएं, मां हटाए छॾी त मां बि सोच में पइजी वियुमि त हिते ब्रह्म ज्ञान जी ॻाल्हियूं थो करे, मां कीअं वञा हिन वटि? ब्रह्म ज्ञान जी ॻाल्हि सां ई मां बीह रहियुमि, पर हाणे तूं जॾहिं मां पणो कयो, सभु तूं कयो आहे, त स्वाभाविक आहे हत्या वरी राजा इंद्र कंदो। तुरंत गऊ हत्या जो पाप हुन ते चढ़ी वियो। एॾो ख़तरनाक आहे अहंकार। आख़िरी वञी जेको परदो बीहंदो आहे, उहो अहंकार जो ई बीहंदो आहे साध संगत जी।